समर जिनी साण हो हिमायती तिन जो। ही पहाको है जेको अल्लाह जी इबादत कंदो, अल्लाह भी उनकी मदद कंदो। सवाब जिनके लिखियो हूंदो तिनके मिलंदो। चङाई ऐं सुठा कम उहो कंदो जंहिंजे वक़्त या नसीब में लिखियल हूंदो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू किथां अची ईअं ई कंहिं इलाइक़े मां अची लंघंदो आहे ऐं उते को अहिड़ो मसइलो या अहिड़ो वाक़ियो थी पवंदो आहे या को अहिड़ो मोहताज या ग़रीब मुफ़लिस माण्हू मिली वेंदो आहे जेको कंहिं मसइले में वरतल हूंदो आहे। उन माण्हू खे ॾिसी करे उन सां उहो माण्हू भलाई ऐं चङाई कंदो आहे, का बि उनजी माली मदद कंदो आहे या उनखे कंहिं मंज़िल ते पहुचाईंदो आहे। तॾहिं चवंदा आहिनि त यार इन माण्हू जो भलो लिखियल हो ऐं उहो मुंहिंजे हथां ई थियणो हो, न त ईअं पाण हिते ओचितो कीअं अचूं हा। तॾहिं चवंदा आहिनि त सवाबु जिन खे लिखियो हूंदो आहे तिन खे ई मिलंदो आहे। तकबर कंध भर ही चवणी आहे। इहा हक़ीक़त आहे त तकबर करण वारो माण्हू आख़िरकार नुक़सान में वेंदो आहे। वॾाई न करणु घुरिजे। वॾाई सिर्फ़ु वाहिद खे जुगाए। माण्हू खे वॾाई ऐं तकबर चङो नाहे। पोइ खणी उन वटि कहिड़ो माल हुजे, पैसो हुजे, धन दौलत हुजे या ॿी का बि उन में ख़ासियत हुजे, खणी केॾो उन हसीन हुजे या केॾो खणी सखी हुजे, केॾो वॾो फनकार हुजे, मतिलबु का बि उनखे क़ाबिलियत हुजे या को उन में अहिड़ो गुण हुजे या मिल्कियत या अंबार हुजनि, पर उन ते वॾाई न करणु घुरिजे, तकबर न करणु घुरिजे। तॾहिं ईअं चयो अथनि त तकबर कंध भर। तवक्कल भर खुदा ही चवणी आहे, यानी खुदा ते तवक्कल या भरवसो रखण वारो फ़ाइदे में वेंदो, अहिड़ो आसरो कंदड़ नुक़सान में न वेंदो। तॾहिं चवंदा आहिनि त तवक्कल बेड़ा पार या तवक्कल भर खुदा। तकड़ी कुती अंधा गुलर। हिन पहाके में सम्झायो वियो आहे त तकड़ में फ़ाइदो कोन्हे। मतिलबु इहो आहे त काका कुती पंहिंजो वक़्त खां अॻु में ॿार या गुलर ॼणींदी आहे जेके अंधा हूंदा आहिनि। तॾहिं त चवंदा आहिनि त तकड़ न घुरणु घुरिजे। हर क़दम सोचे सम्झी करणु घुरिजे, पोइ खणी कहिड़ी बि फील्ड में हुजे, समाज जे कंहिं बि कमु कारो वहिंवार में हुजे, उन में तकड़ न करणु घुरिजे। तिर जी गुथी 100 चोटूं खाए। हिन पहाके जो मतिलबु आहे त कॾहिं कॾहिं थोरी ग़लती जे करे बि माण्हू खे तमामु घणो नुक़सानु रसंदो आहे ऐं वॾे नुक़सान पिराइण जो अंदेशो आहे। तॾहिं चवंदा आहिनि त हर कमु सोचे सम्झी पोइ करणु घुरिजे त जीअं नुक़सान खां बची सघिजे। तितर ते रुसे, टुकर ते परचे। हिन पहाके जो मतिलबु इन तरह आहे त मालिक साईं कंहिं थोरी ग़लती जे करे बि तमामु घणो नाराज़ थी पवंदो आहे, पर वरी पाण बख़्शणहार आहे ऐं महिरबान ऐं बाज कंदड़ आहे। उन साॻे इंसान जी कंहिं थोरी चङाई ॾिसी संदसि ॾोह बख़्शियो बि छॾे ऐं नाराज़ पोइ ख़तमु करे राज़ी बि थियो पवे। तॾहिं चयो अथनि त तितर ते रुसे, टुकर ते परचे। तेरा सुट न मेरा कपा। ही पहाको आहे। ए भेण, न मूं तोखे पंहिंजो कपा कतण लाइ ॾिनो, न को तो अर्ट ते वेही उहो सुट कतियो। पोइ तेरा सुट न मेरा कपा। मतिलबु ॻाल्हि जो इहो आहे त ॻाल्हि ख़तमु ऐं निबेरो थी वियो आहे। जहिड़ो जटो हाणे कंहिं बि ॻाल्हि ते कोन्हे। तूं पंहिंजे रस्ते ते ऐं आउं पंहिंजी वाट। न को सुट तुंहिंजो आहे ऐं न को कपा मुंहिंजो आहे। माना ॿई इन शयुनि जा धणी कोन आहियूं। तूं बि रहीसि आउं बि रहीसि त पोइ गॾे केरु अकेलींदो। पहाके जो मतिलबु इन तरह आहे त जेकॾहिं सभु को पाण खे लाठ साहिबु सम्झंदो ऐं वॾो माण्हू ऐं तुरम ख़ान सम्झंदो त पोइ नंढा नंढा कमकार ऐं महिनत मज़ूरी केरु कंदो ऐं नंढा वॾा पोइ जा कम केरु कंदो। मिसाल तौरु गॾे गाॾी इहो ई माण्हू वठे त उहा केरु हकलींदो ऐं केरु काईंदो। जेकॾहिं माण्हू वर खणी बीह रहे चइमे इहो कमु को मुंहिंजे शान वटि आहे छा, फिलाणो कमु मुंहिंजे शान वटि आहे छा, पोइ ईअं त अहिड़ा कम रहिजी वेंदा। तॾहिं ईअं चयो अथनि
तूं बि रहीसि आउं बि रहीसि त पोइ गॾे केरु अकेली माना तूं बि फलाणे कम खां इनकार करे बीहंदो आउं बि फलाणे कम खां इनकार करे बीह रहंदुसि त पोइ आख़िर इहो कमु केरु कंदो कंहिं न कंहिं माण्हू खे त करिणो पवंदो न।